आईना से ठाणे रुकंदासीं मिठी जी सिविल अस्पताल में खुराक की खोट सबब 3 ॿार फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 60 थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर आवाज़ पहुंचाए रहा आहियूं मिठी मां, जिथे सिविल अस्पताल में खुराक की खोट सबब 3 ॿार फौत थी विया आहिनि, जॾहिं त हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 60 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज़ बजीर खान जी। एजाज़, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिविल अस्पताल मिठी में मासूम ॿारनि सां मौत जो राकाब जेको आहे उहो टरी न सघियो आहे। सिविल अस्पताल मिठी में वधीक 2 मासूम ॿार जेके आहिनि उहो फौत थी विया आहिनि। जिन फौती ॿारनि में तव्हांखे ॿुधायो त 16 महीननि जी खीमी दी रांझो, 1 साल जी रेशमा दी रमेश ऐं साजन वीर जो ताज़ो जावल जेको ॿार आहे उहो शामिल आहे। सिविल अस्पताल मिठी में जेका तव्हांखे ॿुधायो हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो वधी 60 थी वियो आहे। हाणे महीनो पूरो थिए थो, उनखां पोइ 45 ॿार जेके आहिनि सिविल अस्पताल मिठी में ज़ेर इलाज आहिनि। मजमूई तौर ते सिविल अस्पताल मिठी में जेके सहूलियतनि जी खोट उहा अञा ताईं बरक़रार आहे। सिंध हुकूमत जी दावा आहे त सिविल अस्पताल मिठी में चमूरियूं जेके सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर उते लेबोरेटरी में टेस्टूं न आहिनि। मासूम ॿारनि खे दवाऊं जेके फराहम कयूं वञनि थियूं उहे दवाऊं न हुजण जे करे, उनखां अलावा ॿिए कंहिं क़िस्म जी सहूलियत जेका आहे उहा अनुपूरी हुजण जे करे रोज़ाना मासूम ॿार जेके खुराक जी खोट जो शिकार ॿार सिविल अस्पताल मिठी में दाख़िल थियनि था, उते फौत थियनि था। तंहिंजे करे वधीक 2 ॿार जेके आहिनि सिविल अस्पताल मिठी में फौत थी विया आहिनि। पर मकानी चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि इन सॼे मामले ते ख़ामोश तमाशाई आहिनि। अहिड़े तरीक़े सां सिंध जो सिहत खातो जेको आहे उहो बि ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जी वॾी महिरबानी अवां जी एजाज़ अपडेट करण लाइ।